भिटशा में दरगाह हज़रत सैयद हाजना शाह सखी बोदला शहनशाह नकवी अल बुखारी रानीपुर जूं उर्स जूं रस्मूं अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायूं वयूं। हर साल जियां हिन साल भी दरगाह हज़रत सैयद हाजना शाह सखी बोदला शहनशाह नकवी अल बुखारी रानीपुर जे थियल उर्स मुबारक जूं आख़िरी रस्मूं वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायूं वयूं, जंहिंमें दरगाह जो गादी नशीन मियां फिदा हुसैन पीरज़ादो जे अबाणे हवेलीअ खां मेहंदी निकिती, जेका सिलसिले मुताबिक़ दरगाह ते आई, जिते मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जी धमाल ते फ़क़ीरनि ऐं अक़ीदतमंदनि कलंदर जी धमाल ते रक़्स पिणु कयो, जंहिंमें दरगाह जो गादी नशीन मियां फिदा हुसैन पीरज़ादो मियां बख्श अली पीरज़ादो मेहंदी तक़सीम कई। इन मौक़े ते शाह मर्दान हज़रत सखी सिकंदर बोदला, सेवण जो गादी नशीन अख्तर हुसैन पीरज़ादो, समीर हैदर पीरज़ादो, दरगाह हज़रत सैयद हाजना शाह सखी बोदला बुखारी रानीपुर जो गादी नशीन बादशाह मियां फिदा हुसैन पीरज़ादो, वज़ीर साईं मियां बावलदीन पीरज़ादे जो फर्ज़ंद मियां काज़िम अली पीरज़ादो पिणु शिरकत कई।